घोटकी ज़िले में कणिक जो बंपर फसल लहण खां पोइ आबादकारनि जूं नज़रूं सिंध सरकार तरफ़ आहिनि। अघु वधंदो या न, इहो हिकु सवालिया निशान आहे। घोटकी ज़िले में हिन साल कणिक जो बंपर फसल लहण वारो आहे, जंहिंसां आबादकारनि में ख़ुशीअ जी लहर अची वई आहे। पर हाणे ॾिसिजे त सिंध सरकार कणिक जो अघु वधाईंदी या न। संदन अघनि में साॻी सूरतहाल बरक़रार रहंदी। जेकॾहिं ईअं थियो त आबादगार तोड़े हारियुनि खे तमामु घणो नुक़सान थियण जो ख़दशो आहे। आबादकारनि जो चवणु आहे त जेकॾहिं सरकारी अघु मुनासिब न रखियो वियो त संदन माशी सूरतहाल ते मंफ़ी असर पवंदो। हिन वक़्तु मार्केट में कणिक जे अघु बाबति गैर यकीनी सूरतहाल आहे, जॾहिं त आबादगार मुतालबो करे रहिया आहिनि त हुकूमत जल्दी सरकारी अघु जो ऐलान करे त जीअं खेनि वाज़े रस्तो मिली सघे। सिंध सरकार पारां हिन वक़्तु ताईं कणिक जे नए अघु बाबति को बि हतमी ऐलान नाहे कयो, जंहिं सबबु आबादगार सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आबादकारनि जो मुतालबो आहे त सरकारी अघु जल्द मुक़ररु कयो वञे त जीअं खेनि मुनासिब मुनाफ़ो मिली सघे ऐं ज़राअत खे हथी वठण लाइ बहितर पॉलिसी जोड़ियूं वञनि ऐं कणिक जो अघु वधाए आबादकारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी।